असी हिन वक्त ज़िले बद्दीन जे तालके मातली जे यूनियन काउंसिल गुलाम मोहम्मद हाले पोटो जे बॉयज़ प्राइमरी स्कूल वली मोहम्मद मंगसी में अंदर दाख़िल आहियूं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे पहिरें दौर में 1988 में इहा इमारत ठही, लेकिन इन ते हेसी ताईं गवर्नमेंट ऑफ सिंध थी सघे थो त पैसा उते मंज़ूर करे ॾिना हुजनि, लेकिन एजुकेशन वर्क खाते जे अख़्तियारनि इजामत न करण जे करे हीअ हाणे ॿारनि जे लाइ हाञेकार साबित थी वई आहे। केतिरा ई चापेड़ किरनि पिया, अंदरि हलूं था ऐं ॾिसूं था त उनजी पोज़ीशन छा आहे। वली मोहम्मद मंगसी बॉयज़ प्राइमरी स्कूल जंहिंमें ताज़ा गुज़िरियल ॾींहं चापेड़ किरिया आहिनि, उनजी जेका छित जी पोज़ीशन आहे उहा साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो त साम्हूं छित जी पोज़ीशन तमामु ख़स्ता हालत आहे। ऐं हाणे हीअ जेका छित आहे उहा हीअ जेके मासूम ॿार पढ़नि पिया इन लाइ बिल्कुलु हाञेकार आहे। हीअ छित जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो, जेका 36 साल पहिरीं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे पहिरें दौर में इहा इमारत जोड़ाई वई, जेका हिन खां वठी हेसी ताईं हिन ते हिकु बि रुपयो ख़र्चु न कयो, जंहिंजे करे हीअ हाणे ख़स्ता हालत में थी वई आहे। ॿारनि जे लाइ हाञेकार साबित थींदी ऐं ॿारनि लाइ वॾो नुक़सानु बि पैदा करे सघे थो। कमु उनजी बि जेका छित जी हालत आहे उहा ख़स्ता हालत आहे। केतिरियूं ई नियाणियूं पढ़नि थियूं, केतिरा ई ॿारला पढ़नि था, ॻोठनि जूं नियाणियूं पढ़नि थियूं। उन ते गवर्नमेंट ऑफ सिंध हिन ते 1988 में त बेनज़ीर जे पहिरें दौर में इहा बिल्डिंग ॾिनी, लेकिन उन खां पोइ हिन बिल्डिंग ते ख़र्चु न करण जे करे इहा बिल्डिंग ख़स्ता हालत ताईं तबाही जे किनारे ते पहुची वई आहे। हाणे हिन वक़्तु बिल्कुलु तबाही ऐं ख़स्ता हालत में, जंहिंजे करे हीअ ॿारनि जे लाइ बिल्कुलु हाञेकार साबित थी चुकी आहे। एजुकेशन वर्क खाते जा अख़्तियार आहिनि। सच पुछो त 36 सालनि में हिन बाथरूमनि खे बि मामूली मरामत न कराई, जंहिंजे करे हीअ नियाणियूं जेके आहिनि हिते मासूम नियाणियूं पढ़नि थियूं, उन्हनि जे लाइ हीअ वॉशरूम बि हाञेकार साबित थी वियो आहे। ॿार हिते अचण जे लाइ बि लवाइनि था ऐं ख़ौफ़ज़दा हिकिड़ी बाथरूम थी वियो आहे, जेको हिन वक़्तु बि तबाही जे किनारे ते पहुतल आहे। असांजा मासूम ॿार पढ़नि था, कल्ह बि चापर किरिया आहिनि। असांजे मासूम नियाणियूं बि हिते पढ़नि थियूं। न उन वॉशरूम आहे, न हिते लाइट जो को सिस्टम आहे, न पाणी जो सिस्टम आहे। मासूम ॿार आहिनि। असां सिंध हुकूमत खे अपील कंदासीं, बराए महिरबानी असांखे बिल्डिंग ॾिनी वञे ऐं तमामु सहूलियतूं ॾिनियूं वञनि, जीअं असांजा ॿार पढ़ी अॻियां मुस्तक़बिल उन खे संवारिजे। वली मोहम्मद मंगसी बॉयज़ प्राइमरी स्कूल जंहिंजी इमारत हिन वक़्तु अंदरूनी हालात तमामु ख़राबु आहिनि, ख़स्ता हालत आहे। ताज़ा गुज़िरियल ॾींहं चापेड़ किरिया आहिनि, जेके मौजूदाना तौरु ॿार बची विया आहिनि। हिन खां पहिरीं जेके चापेड़ किरिया आहिनि तव्हांखे ॾेखारियूं पिया। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत खां हिते जे रहवासियुनि इहो पुरज़ोर मुतालबो कयो आहे त घटि में घटि हिन बिल्डिंग जी अहिड़ी बहितरीनु तरीक़े सां मरामत कराए, हिन जी छित जा जेके चापेड़ किरनि पिया उन जी रुकावट लाइ को अहिड़ो बंदोबस्तु कयो वञे, जीअं हिते जा मासूम ॿार ऐं हिते जूं मासूम जेके नियाणियूं तइलीम जो जेको ॾीओ आहे उहो मुसलसल ॿारे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु हसन पंवर, मातली।